अठन जो मानियो खाई खाई ने भुजी आसी अल्लाह भुजी आसी केड़ा हाल ने सब खैर प्यार जोरी जोर तुमदा केड़ा हालन त्यार है बंद को आबियो जोरी जोर दो दो देखो वल्लू जी केड़ा हालन वल्लू या रो जोर लगो पियो जोर मस्त मस्त मजो 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 अच्छे ही गुंजो भला बाबा बस वल्लू आना बाबा उन जे जुती में केर पैर हकीकत ढगा वरतई है तो का सलाम दुआई कंदो करे तू भी जोड़ो वठी थे ना पैसो कोने ओदो वठी हां वाह दीदो पैसो पैसो ते नो जोड़ा वरती जे तो चाहे वाला यार व्यासी पे छंछर जी पड़ी थे हां वरी वन्यू वे घर डो ढगो पसंद कोन आयो अच्छा आप माशाल्लाह वो मानी मानी खाई आ ना यार मानी मानी को ना खाऊं हां मानी छाए तो चाय मैं पिए हां मानी में छाए बस जेको गरीब मानू घर में हुंदो हवा हजार तोला हाणे इयो थोड़ी है मतलब वरी पे छाए वरी पो तो कुछ ना कुछ हुंदो मुखे खबर कोने मारे माई ठायो हुंदो मानी केड़ी है मानी मानी चावरन जी बाजी खाई भी सुगदासी खुशबू वाली कड़क की मानी है कड़क कोने बा मानियो कर कड़क जो ना पचाए वठिया अब हजार हां अच्छा कड़क पणक पचाए रखूं तो ला कड़क जो बा मानी बचाए हां ओ जरा मखणियो जरो खाइंदा नी मखण ब हां अच्छा बियो हुकम बाबा हुकम तो हुकम कबे लस्सी है हां लस्सी पाए वो थोड़ी लस्सी भी पींदा नी बाबा हजार बाबा हजार तोला यार मसले को ने भायो पान एड़ी केड़ी गाल यार लस्सी के कह डिठो पो घणी चाय बिठाए वठजे बाबा चाय घाटी हां घाटी जे मकरन जे खीर में रिठन जे खीर में मेहन जे खीर दूध पत्ती बाबा ठीक है अच्छा ये है अम्मा खानदान खाइंदी है बाबा असल में चाय अम्मा तारी गुजारे तो खतर है अम्मा मरूम बाबा मरूम जी मना मेहमान जी खिदमत करदा न वो असा में वो बिजा न्या अचे पियो सुभान अल्लाह हाण तू मुखे रुके इयो बुधा दिस हिकड़ो आहे असां रो रवाज जेको आम बाबा हले तो अजकल जेको अजकल आहे सिस्टम जेको घर में आहे तो मेहमान के मानी खराए रवानो करे हले या जेको पाक जे खिदमत चाकरी जेके कबी आहे जेको असां जा वडा कंदा हुआ अम्मा कंदी हुई बाबा कंदो असां जा जेके वडा हुआ असां जा जेके ओए उहा जेका खिदमत चाकरी उहा तुजी खिदमत चाकरी कयूं ऐं अॼु जी जेको तू हुकम कर साईं बाबा वडन जी खिदमत चाकरियूं पुराने दौर जो कचहरियूं पुराने दौर जो मेहमान नवाजियूं ते में मक्खण खाइबा ते में मानियूं खाइबियूं ते में फंडरूं कुसबियूं वो पुराने दौर जी मेहमान नवाजी कंदासी बाबा हाज़र साईं हाज़र जरूर अखिन ते ए मुझे अखिन ते बाबा अखिन बस हाणे पुराने दौर जे रवाज मुताबिक तो अगर खाई तो मानी त पो उन जो हिकड़न जो हिकड़ो रवाज हो पो वो पूरो करणो पवंदो पो मानियूं जाम कबूल पहिरीं चओ सुभान अल्लाह उन में यो त जेके न अम्मा मरूम वीचारी हुई ठीक है अम्मा मरूम जो बाबा हो जेके मेहमान अची वेंदा हुआ ओताकनि ते पहिरीं अची बाबा विहारे ईंदो त अम्मा मरूम खे चवंदो त हिकिड़ो जेको आहे मोलड़ो जेको हूंदो न मोलड़ो ऐं उनखे तेल लॻाए अम्मा ॾींदी हुई बाबा खे त पोइ हू सभु छा वेंदो ओताक ते महिमाननि खे विझंदो पोइ अॼु उहे साॻी रवाज़ खे असां दोहिराईंदासीं पोइ हाणे तूं तो वे ऐं मोलड़ो खणी अचां पोइ तोखे विझूं ऐं पोइ मानियूं जाम यो अरे मोलड़े वारो कहिड़ो रवाज आहे न रवाज त बाबा आहे न पोइ पाण तोखे मानी रवाज मुताबिक करणी थो हाणे मोलड़ो त विझणो पवंदो मोलड़ो ॾुखियो न ॾुखियो को मसलो ई कोन्हे तो लाइ न तो मसलो तुंहिंजे लाइ कोन्हे मुंहिंजे लाइ ॾुखियो बा न को मसलो ई कोन्हे हाणे को न भा मानी कोन्हे थोरो तकलीफ़ मानी जाम न तोखे नसीब करे मानी न बाबा तू वे मानी न बाबा न थोरो मोलड़े न बाबा न बाबा छा थी बाबा आज में मन नवाजो करियो बाबा तेल दा कुछ कोन थींदो रवाज दुनिया का ॾिठा पर रवाज ॾुखियो बाबा मानी खाई वनी कुकर मानियूं मच्छो ओ मोलड़ो बा मोलड़ो अजीब ॻाल्हि आहे यार